जिए लतीफ़ हक़ मौजूद, जिए सिंध, जिए आलम इंसानियत, महबूबो सदा सलामत हुजो। अॼु असां वटि हिते जामशुर में बारिश बि आहे, पर उन जे बावजूद बि असां कल्ह बि प्रोग्राम कोन करे सघिया हुआसीं ऐं काफ़ी दोस्तनि जेका सो फ़ोनूं कयूं, इलाही सारनि दोस्तनि महिरबाननि फ़ोनूं कयूं। शाबस आहे उन्हनि खे हीउ प्रोग्राम दोस्तनि इन हद ताईं लिखियो त असांजो अॼोको ॾींहुं जेको आहे सो उहो बेमज़े गुज़रियो। वॾी महिरबानी आहे तव्हांजी, इहो तव्हांजो पंहिंजे वतन, पंहिंजी धरती लतीफ़ साईं सां इश्क़ आहे, जंहिंजे करे हिन प्रोग्राम खे पंहिंजो प्रोग्राम सम्झो था। ऐं मुंहिंजो बि हिन प्रोग्राम में को ज़ाती इंट्रस्ट या का ज़ाती हुन में ख़्वाहिश कोन्हे, का नई कंहिं प्रोजेक्शन जी ज़रूरत आहे। हीउ प्रोग्राम आउं सिर्फ़ु महबूबनि जे लाइ कंदो आहियां त असां वटि सिंध अंदरि फ़िक्र जो हिकिड़ो बहिरान पैदा थियो आहे। उन बहिरान खे असां कीअं कढी सघूं था, उन बहिरान मां कीअं निकिरी सघूं था। मुंहिंजी नंढड़े अकुल मूजिबि त लतीफ़ साईं ई असांखे उन बहिरान मां कढी सघे थो। ऐं लतीफ़ साईं जंहिं वटि ख़ज़ाना आहिनि, ॾाहप जा ख़ज़ाना आहिनि, जंहिं वटि उहो सभु कुझु आहे जेको न रुॻो सिंध खे पर आलम खे घुरिजे थो। लतीफ़ साईं उहा हस्ती आहे। त उन जे करे ई प्रोग्राम सॼो पाण कंदा आहियूं। ऐं कंहिं ॾींहुं रहिजी था वञूं त उन ॾींहुं पोइ दोस्तनि जूं फ़ोनूं थियूं अचनि, ख़ुशी थी थिए, इलाही घणी ख़ुशी थी थिए त सभई दोस्त एतिरो प्यारु ऐं एतिरी मुहबत ॾियो था। दोस्तनि खे इनवाइट कयां पियो त जीअं पाण प्रोग्राम खे अॻिते वधाए सघूं। अॼु प्रोफेसर सत्तार सूमर जो मकालो बि पढ़ंदासीं, वायूं बि ॿुधबियूं, ऐं को आलिम जेकॾहिं लाइव अचे थो त उनखे बि पाण वठंदासीं, लाइव वठंदासीं, उन्हनि सां बि गुफ़्तगू कबी, कचहरी कबी। दरअसल असांजा जेके आलिम आहिनि से थोरो मसरूफ़ बि आहिनि, पर थोरो ख़बर न आहे छो तावन घटि था कनि। जेतोणीकि सभई आलिम मुंहिंजे प्रोग्राम में अची चुका आहिनि ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हुननि जीअं त कमु कयो आहे, पोरियो कयो आहे लतीफ़ साईं ते, त उन लिहाज़ खां हुनजे ज़िम्मेवारनि में बि आहे त जेको हुननि तहक़ीक़ कई आहे उहा तहक़ीक़ पहुचे ऐं सभिनी माण्हुनि ताईं पहुचे। छाकाणि त असां वटि किताबनि पढ़ण जो हाणे रुझान ख़तमु थी चुको आहे ऐं तमामु घटि माण्हू आहिनि जेके किताब पढ़नि था, न त अक्सरियत असांजी किताबनि पढ़ण खां परे थी चुकी आहे। उनजे करे पोइ रिज़ल्ट इहा थी निकिरे त असां वटि फ़िक्र, शऊर ऐं इल्म जो हिकिड़ो बहिरान मौजूदु आहे। ऐं उन बहिरान मां निकिरण जो वाहिद ज़रियो इहो आहे त असां भरपूर इस्तेमालु कयूं। हीअ जेका सोशल मीडिया आहे, इहो हिकिड़ो अहिड़ो मीडियम आहे जंहिं वसीले असां तमामु घणो पंहिंजे क़ौम, पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजी धरतीअ जे माण्हुनि खे इलाही सारो ॾेई सघूं था। मूं वटि त कुझु बि ॾियण जे लाइ कोन्हे, सवाइ मेज़बानी करण जे, सवाइ अव्हांखे प्लेटफॉर्म मुहैया करण जे, मूं वटि त ॾियण जे लाइ कुझु कोन्हे को। पर असांजा जेके आलिम सॻोरा आहिनि, असांजा जेके लतीफ़ साईं ते PhDयूं कयो वेठा आहिनि या लतीफ़ साईं ते कमु कयो अथनि, त मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे त उहे दोस्त असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि। ऐं इनवाइट पियो कयां दोस्तनि खे, तेसि ताईं गुफ़्तगू बि कयां पियो। मुमकिन आहे त अव्हांखे बोरियत थींदी हुजे, पर जेसि ताईं दोस्तनि खे पाण इनवाइट करे वठूं तेसि ताईं ज़ाहिर आहे कान का ॻाल्हि कजे, न त वरी पोइ ख़ामोशी ख़ामोशी थी रहे। ऐं असां वटि इलाही सुठा पढ़िया लिखिया तमामु शानदार क़िस्म जा असां वटि अचनि था, जेके ॻाल्हाइनि था, ॾाढो ज़बरदस्तु उन्हनि जी गुफ़्तगू हुजे थी। ऐं उन्हनि जो थोराइतो आहियां, तह दिलि सां थोराइतो आहियां। सच पुछो त अॼु मुंहिंजी तबियत बि बेमज़े हुई, तमामु घणी बेमज़े तबियत हुई। ऐं महबूब अची विया आहियो खोड़ सारा, ऐं नाला खणणु चाहींदुसि। अनीस ख़ासकेली बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी चुको आहे, जॉन केट समूह बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी चुको आहे, सत्तार सूमरो साईं सदा मौजूदु, हक़ मौजूदु, इब्राहिम जोखियो साईं बिस्मिल्लाहियूं, अची विया आहियो।
सईद खान सूमरो बि अची वियो आहे, साईं अयाज़ खोसो असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि, सूफ़ी ज़ुल्फ़ अली ज़ुल्फ़ बि असांजे प्रोग्राम में आहिनि सदा मौजूदु, साईं सूफ़ी साईं ज़ुल्फ़ अली, नकाश बलोच बहितरीनु शाइर आहे, फ़क़ीर हाजन निज़ामाणी मुंहिंजो महबूब, लतीफ़ साईं जो वॾो पारखू, लतीफ़ साईं जो रागी, इब्राहिम जोखियो साईं अची विया आहिनि, ग़ुलाम फ़हद मेमून साईं जिन बि अची विया आहिनि, अब्दुल अज़ीज़ बि अची विया आहिनि, ऐं सिजावल रोज़नाणी बि अची विया आहिनि, आबिद हुसैन बि असांजे प्रोग्राम में आया आहिनि, लख लाइक़ नूर हसन बागराणी अची विया आहिनि, बरहक लतीफ़ सदा जीए सिंसर सदा जीए बिल्कुलु, फ़क़ीर फ़रीद बंबरो जिन बि अची विया आहिनि, उनजा लख लाइक़, मोहम्मद इब्राहिम लाशारी साहिब जिन अची विया आहिनि, लख अहसान उन्हनि जा, आबिद हुसैन सदा मौजूदु, जानकी सलाम साईं, काल्ह ॾाढी कमी महसूसु कई, असांखे शिदत सां इंतज़ारु हुयो, महबूब साईं काल्ह मौसम ॾाढी ख़राबु हुई, तमामु घणी मौसम ख़राबु हुई, उनजे करे पाण काल्ह प्रोग्राम न करे सघियासीं, हाणे बि ॿाहिरि जेको आहे सो बारिश हली रही आहे, जेसि ताईं पाण सां बिजली साथ ॾिनो ऐं नेट साथ ॾिनो तेसि ताईं पाण ज़रूरु कचहरी कंदासीं, बिल्कुलु कचहरी कबी। अकरम बाचकाणी बि असांजे प्रोग्राम में अची विया आहिनि, साईं लाल चांडियो बि अची विया आहिनि, अली अहमद निज़ामाणी साईं बि अची विया आहिनि असांजे प्रोग्राम में, उन सां गुल मोहम्मद वीहड़ो साईं उहे बि अची विया आहिनि, खोड़ सारा महबूब प्रोग्राम में शामिलु थी चुका आहिनि। असां वटि शो घटि थींदा आहिनि, पर जेके मुंहिंजे फ्रेंड सिकंदर जानियारो साईं भले करे आया, अव्हांखे हिकु ॿ ॾींहं असां मिस कयो ॾाढो, मुनीर अहमद जोखियो साईं, मुर्तज़ा मुमताज़ ख़ासकेली साईं, आमिर लंजार साईं, फैसल निज़ामानी साईं, वालेकुम सलाम, मोहम्मद उस्मान पंवर साईं, साईं फ़क़ीर अल बस्ती जो सलाम, हक़ मौजूद जीअ लतीफ़ सदा मौजूदु साईं, सदा जीअ लतीफ़, वालेकुम सलाम, हफ़ीज़ उमरानी साईं अची विया आहिनि, साईं जहांज़ेब ज़ौर सतार सूमरो, साईं मंज़ूर अहमद आरफ़ानी साईं जिन अची विया आहिनि, मिस्री साईं झोल खां, उमेदा राम भील बि अची विया आहिनि, ग़ुलाम फ़हद मोमून महबूब पाक हक़ मौजूदु, तव्हांजे ऐं फ़िक्र लतीफ़ प्रोग्राम जी सिक में फ़क़ीर गदा जे मकान ते हाज़िर थिया आहियूं, बिस्मिल्लाह साईं, लख लाइक़ फ़क़ीर गदा जो जेको मकान आहे सो बि असांजो आहे, मुस्लिम आकाश कुर्ब साईं, राणो ख़ान बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी चुको आहे, मंज़ूर आरफ़ानी साईं, सुर सारंग जी सार कजो महबूब साईं, तव्हांखे कोशिशि कबी त सारंग मां ॿुधाइजे, डॉक्टर अब्दुल गफ़ार जून जो साईं असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि, अली अकबर मरी साईं सदा मौजूदु, लख लाइक़, ऐं चाहियां थो त पाण पंहिंजे प्रोग्राम जी जेका आहे सा उहा इब्तिदा करियूं, शुरूआति करियूं। अनीस बाबा मां तव्हांखे एड पियो कयां, पहिरियां वायूं था, आगा मोहम्मद चांडियो बि अची वियो आहे, असगर लगारी बि अची वियो आहे, लख लाइक़ उन्हनि जा, असां साईं प्रोफेसर सत्तार सूमरो साईं जा जेका सो किताब मूं ॾांहुं हुननि ॾियारे मोकिलियो आहे, हुननि जा लख अहसान, वॾा वॾा कुर्ब जो हुननि किताब समुंड सिधो थियनि, हुन में 9 मकाला आहिनि, ऐं उनजो जेको मुहाग लिखियो आहे डॉक्टर अहसान दानिश लिखियो आहे, ऐं 9 मकाला आहिनि, उन मां अॼु हिकिड़ो मकालो असां पढ़ंदासीं, ऐं पोइ को आलिम मुहक़िक़ हूंदो त उन खां असां उन ते तबसरो बि कराईंदासीं, ऐं लुत्फ़ अली साईं बि अची विया आहिनि, हक़ मौजूदु प्यारा लुत्फ़ अली साईं, सदा मौजूद साईं, केवल ॿियो ख़ैर आहे, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, प्यार आहियो, बाग़बार आहियो, बिस्मिल्लाह, सदाबाद हुजो, सदाबाद हुजो, निहाल अब्बासी बि अची विया, बिस्मिल्लाह बाबा, असांखे मुर्शिद जी का वाई ॿुधायो बाबा साईं, सुरसरी राग मां मुंहुं में तूं मौजूद ॿुधायूं था साईं, बिस्मिल्लाह सारंग जी बि डिमांड दोस्तनि कई आहे, अहसान अली रिंद बि अची वियो आहे, ऐं पंहिंजो सारंग मां बि दोस्तनि डिमांड कई आहे, पोइ जिथां वरी सो मुनासिब, नेक्स्ट टाइम तव्हांखे वरी ॿुधाइबो आहे, बिस्मिल्लाह उन ते बिस्मिल्लाह तयारी, बिस्मिल्लाह हा जिथां मुनासिब, निज़रे मां पानी पा रे मां पानी पासानी सामे पामरे मां पानी मानी पामरे मेरे सा निज़रे मां पानी पासानी रे वाह वाह मेरे सा वाह शानदार, सेवा कर समुद्र जी सेवा कर समुद्र जी जिते जर बहे जा
वाह 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 पुजारा पुरथी वाह तूफान गई तवकुल तकियो अलगासान कश्ती पाल बिचम गजन वाहरू वाह मुँह में तुम मौजूद मुँह में तुम मौजूद वाह 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 सही वाह 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 सही वाह आऊं असू ही आया अब तक क्या आला करो वाह 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 प्रिया जी बुझे जी हाय 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 अल्लाह अल्लाह वाह 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 सवारे संगीन दरिया हलाए हाकारे तराजू तारे सुतर सभे करे शानदार मोटर जोला साहब हद सुजूद वाह साहब हद सुजूद आसूरी आहिया गानी आहिया मुँह में तू मौजूद इन दर से अखियाला है
जन बिना यो वजूद वाह 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 जन बिना यो वजूद हम वसरी आहिया हम वदाही आहिया वाह मुँह वाह में तू मौजूद शानदार जबरदस्त जबरदस्त लुत्फ अली साईं वाह 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 करे छॾियो हिकिड़ी वाई ॿी बि थी वञे हा हिकिड़ी ससी माता कयूं हिकिड़ी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह काफ़ों का ही मोटा का गुरमेड़ो ला 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 काफ़ों का ही मोटा का गुरमेड़ो माही बारो चलती संग नसाही वाह الفراق أشد من الموت الفراق الفراق أشد من الموت इतना हो जास आहे लगी जास चिरे जग दिसी मना वाह वाह ससिया के सीरियसली होके किधर लखन तालती पुछे तो आया आदि राती मून मारी जिसके कही हाय 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 वाह सब सहेलियों से करके खुशबू के कुता अखी नहीं के चजा वाह सरगर्दा संसार में वाह 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 वाह
पाको पाको लो पेर खड़े से न करे तू मोड़े पैगंबर वाह वाह हुजूर कर डोलिया है हुजूर डोलिया कह पर रात रही सानी सही आऊं जियत से तानी वाह वाह महबूब साईं वाह वाह महबूब साईं लुत्फ़ अली साईं तव्हां करार कराए छॾियो ॾाढो ज़बरदस्त तव्हां बिल्कुलु। ॿोल ॿुधाया लतीफ़ साईं जा लतीफ़ साईं जूं ॿ बायूं अवां पेश कयूं हा अवां जा वाह। लख लाइक असां सां शामिल रहिजो प्रोग्राम में हा ऐं साईं, पंहिंजो शामिल आहियूं। सिलसिलो जारी रहंदो जंहिं ॾींहुं अवां खे तव्हांजो हिकिड़ो जी जी हिकिड़ो प्रोग्राम बि असां तव्हांजो मिस न कयो साईं हींअर ताईं, लख लाइक उहो लख वेंदे एहसान अवल खां आख़िर ताईं। ऐं हींअर लख बरसाति लाइक बि असां वटि शुरू थी वई अथव थोरी थोरी। असां वटि बि हले पई असां वटि बि हले पई हा असां वटि हा, ॼाऊं रिम झिम जुड़िजी पए पियल रिम झिम। हा हा रिम बिस्मिल्लाह। झिम हले पई लख लाइक लख हा कुर्ब रिम झिम एहसान एहसान कुर्ब बिस्मिल्लाह। एहसान असांजे लुत्फ़ अली साईं तमामु ज़बरदस्त क़िस्म जूं ॿ बायूं असांखे लतीफ़ साईं श्री राग मां ऐं ससुई मां असांखे ॿुधायूं उहो समुंड सेवियो जिन जो किताब उन किताब जो ख़ालिक प्रोफेसर सत्तार सूमरो साईं मूं पहिरियां ई अर्ज़ु कयो उनजो तारीफ़ कराए वियुसि उन्हनि जो मकालो आहे समुंड सेवियो जिन से पुजारा पुरथिया समुंड सेवियो जिन आंदाऊं अमीक मां ज्योति जवारनि लधाऊं लतीफ़ चए लालू मां लहरुनि कान्हे क़ीमत तन मुल महांगो तन जो ऐं चाहींदुसि त हीउ मकालो जॾहिं आउं पढ़ी वठां त उनखां पोइ जेको बि दोस्त ॻाल्हाइणु घुरे थो उहो दोस्त बिल्कुलु जेको आहे सो उन ते ॻाल्हाए सघे थो आगा मोहम्मद चांडियो महबूब अङण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सुहन जहिड़ो मोतबर क़िस्म जो बैत मोकिलियो आहे न्याज़ मोहम्मद चांडियो बि असांजे प्रोग्राम में अची वियो आहे ऐं चाहियां थो वक़्तु विञाइण बजाए ऐं मकालो पढ़णु जेको ॾाढो अहम आहे साईं जा 9 मकाला आहिनि 9 मकालनि ते मुश्तमिल जेको आहे सो ही आहे किताब ऐं किताब जो ही मुंहिंजो आॾो आहे किताब समुंड सेवियो जिन जे नाले सां ही किताब आहे ऐं साईं त पंहिंजो प्रोफेसर सत्तार सूमरे साहिबु मूंखे इहो TCS करे मोकिलियो संदन वॾा वॾा लख लाइक़ ऐं चाहींदुसि त जेकॾहिं दोस्त लतीफ़ साईं ते थियल कम जे सिलसिले में किताब मूंखे मोकिलींदा त उन्हनि किताबनि मां चूंड मकाला खणी ऐं उहे मकाला पढ़िबा इनायतुल्ला बचाणी साईं बि अची विया आहिनि ऐं पढ़ां थो सिंध क़दीम दौर खां वठी वणज वापार तिजारत ऐं सनत जो मर्कज़ रही आहे वेदक दौर मां बि इहो मालूम थिए थो त सिंध जा वापारी सनतकार ऐं सौदागर पंहिंजा ॿेड़ा काहे समुंड रस्ते ॾूराहनि मुल्कनि ॾांहुं क़ीमती शयूं ऐं सामान खणी वेंदा हुआ ऐं मोट में वरी उतां जूं अणलभ क़ीमती ऐं अमुल शयूं आणे पंहिंजे मुल्क खे मालामाल ऐं ख़ुशहाल बणाईंदा हुआ इहो वापार वारो तसलसुल दरावड़ी नसुल खां शुरू थियो ऐं पोइ बि जारी सारी रहंदो आयो आहे सिंध जो वापारु अक्सर करे परॾेही मुल्कनि जहिड़ोक मिस्र ईरान इराक लंका सैलून ब्रैकेट में जावा समात्रा वग़ैरह सां थींदो हुयो हितां जा सौदागर सिंध जूं क़ीमती शयूं जिन में अनाज चांवर कणिक सारियूं मखण तेल गिहु झंगली ॿूटियूं तेली ॿिज घरू जानवर ॿारण जो काठ दवाऊं सोटी ऐं रेशमी कपिड़ो ख़ासि करे मलमल उहा मलमल जंहिंमें हज़रत ईसा जिन खे सिलेब तां लाहिण खां पोइ वेढ़ियो वियो हुयो ॿियनि मुल्कनि ताईं खणी वेंदा हुआ ख़ासि तौरु कपिड़े जी सनत खे एॾी त अहमियत हासिलु हुई जो ॿाहिरनि मुल्कनि जा हाकुम सिंध मां कपिड़े जा कारीगर घुराईंदा हुआ उन लाइ वधीक डॉक्टर मुमताज़ हुसैन पठान लिखे थो त क़दीम ज़माने में न रुॻी सिंध जी सनत ते शयूं ॿाहिरनि मुल्कनि ॾांहुं मोकिलियूं वेंदियूं हुयूं जंहिं करे सिंध जा केतिरा ई सनतकार ऐं हुनुरमंद कारीगर ॿाहिरनि मुल्कनि जा हाकुम घुराईंदा हुआ उन्हनि में बाबुल जे हाकुमनि सिंध जे कपिड़े जी सूंहं ऐं निफ़ासत खां मुतासिर थी कपिड़े उणण जा कारीगर घुराया
जिन जी मदद सां नेनवा जे शहर में कपिड़े उणण जा आॾाणा तयारु कराया विया ऐं सोटी कपिड़े उणण जी सनत जो उते बुनियादु पिणु पियो। इहे मथियूं ॻाल्हियूं ऐं हवाला सिंध जे सुख सलामती अमुन ख़ुशहाली शादाबी तिजारत ऐं वापार जा चिटा ऐं तारीख़ी उहिञाण आहिनि। अहिड़ा तारीख़ी उहिञाण ऐं हवाला असांखे शाह लतीफ़ जे अज़ीम ऐं आफ़ाक़ी शाइरी में पिणु मिलनि था। से पुजारा पुरथिया समुंड सेवियो जिन आंदाऊं अमीक मां ज्योति जवाहरनि लधाऊं लतीफ़ चए लालू मां लहरुनि कान्हे क़ीमत तन मुल महागो तिन जो। तारीख़ी किताबनि मां इहा चिटी साबिती मिली आहे त शाह लतीफ़ जे दौर में बि मुअन जे दड़े वारी तहज़ीब जे वापार वारो सिलसिलो ऐं मुसलसिल तिजारती ऐं तारीख़ी सफ़र दुनिया जे ॿियनि मुल्कनि सां क़ाइम ऐं औज ते रहियो, जंहिंजी उपटार असांखे शाह लतीफ़ जे सुरसरी राग ऐं सामूंडी में जामी ऐं तफ़सीली अंदाज़ में थियल नज़र अचे थी। जंहिं दौर जो तहक़ीक़ी अभ्यास पेश कंदे SP छबलानी लिखे थो त 17वीं ऐं 18वीं सदी जे पहिरें अध जो मुग़लनि ऐं अवाइली कलोड़नि जो दौरु हुयो। सिंध खे वापारी दुनिया में वॾो मुक़ाम हासिलु हुयो। सिंध हिकु तरक़ी याफ़्ता ज़राअत ऐं अटकल 12 उरूजी याफ़्ता सनअतुनि खे संभाले रही हुई। 12 सनअतूं ऐं उहा न रुॻो पंहिंजे अनाज ऐं खीर जी पैदाइश जे करे मशहूरु हुई, पर संदसि कपिड़े कलमी शोरे चमड़े जे सामान ऐं ॿियनि नादर शयुनि जी निफ़ासत ऐं सुहिणाई जी चङी नामूस हुई। संदसि महिनती ऐं जफ़ाकश माण्हू न रुॻो हिंदुस्तान जे मुख्य वापारी मर्कज़नि मुल्तान लाहौर आगरे ऐं अहमदाबाद सां जंहिंजो वापारु हलाईंदा हुआ, पर अरबुस्तान अफ़गानिस्तान ईरान तुर्क मेसोपोटामिया एशिया माइन्स उलहंदे यूरोप ऐं चीन सां पिणु वापारु हलंदो हुयो। इहो ई सबबु हुयो जो यूरोपी क़ौमुनि पोर्चुगेज़नि अंग्रेज़नि ऐं डचनि हिन सूबे में पंहिंजूं बैठकूं क़ाइमु कयूं। अहिड़ी समाजी ख़ुशहाली तरक़ी ऐं सघारी मुआशात वारी सिंध जो नक्शो ऐं तस्वर शाह हिन अंदाज़ में चिटियो आहे। न का झल न पल न को रार ॾेह में आणियो विझनि आहुरे रोड़ियो रता गुल मारू पाण अमुल मली रही मरकणो। हूअं बि शाह लतीफ़ जो कलाम न सिर्फ़ु तहज़ीब सकाफ़त ऐं ॿोली अदब ऐं तारीख़ जो आइनेदार आहे, पर सिंध जे सियासी समाजी जाग्राफियाई इल्मी अदबी इख़लाक़ी रुहानी इक़्तिसादी ऐं मुआशी हालतुनि जो लाज़वाल ऐं अणखुट दस्तावेज़ ख़ज़ानो पिणु आहे। शाह लतीफ़ न सिर्फ़ु हिकु सूफ़ी तरक़ी पसंद रोशन ख़्याल बाग़ी इनकलाबी ऐं लिबरल माण्हू आहे, पर शाह रूह ज़मीन जो आफ़ाक़ी अज़ीम शाइर बि आहे, जंहिंजी शाइरी जो सॼो महवर ऐं चूंड अज़ीम ऐं सुकारी सिंध ऐं मरकज़त सिंधी अवाम जी तरक़ी भलाई ऐं ख़ुशहाली लही आहे। साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। इहो ई सबबु आहे जो शाह लतीफ़ हिकु सैलानी जी सूरत में जेको 3 सालनि जो जोगियुनि सूफ़ियुनि ऐं कापड़ियुनि सां ज़िंदगी जो सैर सफ़र कयो, जेको सफ़र शाह लतीफ़ जी ज़िंदगी ॼाण मुशाहिदे ऐं मुताले जे हवाले सां वॾी अहमियत रखे थो। हिन सफ़र में भिटाई कन कट कापट कापड़ी कनोटिया कन चीर जोगियुनि ऐं फ़क़ीरनि सां रिहाणियूं कयूं ऐं उन सफ़र में शाह लतीफ़ सिंध जूं वस्तियूं वाहण बंदर बाज़ारियूं ॻोठ झर झंग ॿहराड़ियूं घुमी ॾिठियूं ऐं थर बर बि झागियो। लतीफ़ जो आशिक़ भेरूमल शाह जे अहिड़े सैर सफ़र ते लिखे थो त दुनिया में को बि अहिड़ो शाइर न आहे जेको सैर सियाहत दौरान तारीख़ी किरदारनि जे अहसासनि ऐं वाक़िअनि खे साॻियुनि हालतुनि समेत पंहिंजी शाइरी में पेश करे, जीअं शाह लतीफ़ कयो आहे। शाह पंहिंजे दौर जो अज़ीम मुअरिख़ शाह मुफ़क्किर आलिम माहिर लिसानियात सियासी मुफ़क्किर ऐं ॾाहो आहे। सिंधी क़ौम जी रस्म ऐं रवाज माण्हुनि जी मजमूई नफ़्सियात उथणी वेहणी रहणी कहणी खाइणु पीअणु रुसणु परचणु शादी विहांव जो गहराई सां मुतालियो कयो। सिंध जा जबल पहाड़ ॿेला तल तरायूं चेला वाह चश्मा दरिया नदियूं ऐं समुंड बि ॾिठा। सिंधी माण्हुनि जा धंधा वणज वापार किर्त रोज़गार मुआशात मुफ़लसी गुरबत ख़ुशियूं ग़म ॾुख सूर वहम ऐं विसविसा मसला ऐं परेशानियूं बि पसियूं ऐं संदसि अहसासनि जज़्बनि कैफ़ियतुनि खां बि बाख़बर थियो। इहो ई सबबु आहे जो शाह लतीफ़ वटि एॾो वॾो ॻूढ़ो इल्मु मालूमात गहरो ऐं वसी मुतालियो ऐं इदराक मिले थो। हूअं बि शाह लतीफ़ वसी क़ल्ब ऐं वसी नज़र इंसान हुयो। हिन जंहिं बि शइ खे अखि जी कैमरा सां ॾिठो त ॼण उहा संदसि नज़र जो मर्कज़ बणिजी वई। ईअं ई शाह लतीफ़ जी नज़र ऐं फ़िक्र जो मर्कज़ ऐं मन जो काबो सिंध ऐं सिंधू दरिया वारी अज़ीम तहज़ीब आहे ऐं मक़सदु सिंधी अवाम जी भलाई ख़ुशहाली ऐं तरक़ी आहे। शाह सिंधू तहज़ीब जो आशिक़ शाइर आहे, उन करे शाह सिंध जे ज़रे ज़रे खे ॻायो आहे।
सिंध जा धंधा वापार ज़रात मदनियात सनत मुआशात ऐं इक़्तिसादियात जा मौज़ू शाह जे कलाम में नुमाया हैसियत रखनि था। शाह लतीफ़ असांखे पंहिंजनि उन्हनि तहज़ीबी गुणनि ऐं क़ौमी असासनि जो पूरो पूरो अहसासु बि ॾियारियो ऐं उन्हनि सां प्यारु करणु ऐं मथनि फ़ख़ुरु करणु बि थो सेखारे। हाणे असां ई हिननि क़ौमी विरसनि जा वारस ऐं संभालींदड़ आहियूं। उन्हनि ते असांजो पूरो पूरो हक़ु आहे, न कंहिं ग़ैर जो। मतिलबु त शाह जो कलाम सिंध जे तारीख़ी ऐं फितरी सूंहं तशरीह ऐं जामी ख़ूबसूरत तफ़सीर बि आहे। शाह पंहिंजे सिंध जी मईशत जो नक्शो आड़ीन ऐं चाड़ीन ॾुथ ॾिहाड़ी सुमरा खां वठी वतन वसाइज त संघारनि सुख थिए ताईं ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में चिटियो आहे, जंहिंमां शाह लतीफ़ जे अज़ीम चित्रकारीअ जो बि भरपूर अहसासु थिए थो। शाह लतीफ़ न सिर्फ़ु सच सूंहं इश्क सुरत साञा जिदोजहद जुस्तजू मज़ाहिमत जो हिकु बेमिसाल शाइर आहे, पर सिंध जी तिजारत वापार मदनियात ऐं माज़ी जी मुआशी इक़्तिसादी हालतुनि ऐं उसूलनि जी बि चङी ॼाण रखे थो। उन्हनि जे हेठां आहिनि मथां आहिनि लाहनि चाढ़नि घोटालनि ऐं तरक़ीअ खां बि पूरी तरह बाख़बर हुयो। जीअं हिन शहर में शाह लतीफ़ वापार जे बुनियादी अहमियत क़ीमत ऐं अफ़ादियत हिन अंदाज़ में ॿुधाई पंहिंजे मुआशी माहिर हुजण जो दलील ॾिए थो त ॾिसो कहिड़ी कमाल जी ॻाल्हि लिखी आहे प्रोफेसर साहिबु, ॾाढो ज़बरदस्त। डॉक्टर अहसान दानिश बि अची वियो आहे, ज़बरदस्त ॻाल्हि लिखी आहे त मुआशी माहिर तौरु लतीफ़ साईं पंहिंजो पाण खे साबित थो करे। वित वीमे जो जे लहे त ॿी कार न करी का आहे, सा परूर ॻाल्हिड़ी वणझारनि वटां मोती जिन हथां आंदई घणे अदब असीं। शाह साईं जॾहिं तारीख़ी मागन हिंगलाच लाहूत ला मकान केच मकरान बलूचिस्तान चोलिस्तान लस ॿेले कच्छ भुज लखपत गिरनार जैसलमेर जो सफ़र करे मोटी आयो ऐं कराची ऐं ठटे जे साहिली बंदरनि ते जॾहिं पहुतो त उते सामूंडी वापार ॾिठाई त सामूंडी वणजारा ॾेसावरनि ॾांहुं कीअं पंहिंजो ॾेह छॾे वॾा ॿेड़ा काहे वापार लाइ समुंड में काहे पवनि था। अहिड़ा हैरतनाक मंज़र ऐं दिलकश नज़ारा ॾिसी शाह साईं पंहिंजे कलाम में सामूंडनि समेत समुंड खे बि मुनफ़रिद सुठे ऐं काफ़ी अंदाज़ में ॻायो आहे। समुंड शाह लतीफ़ जी शाइरी जो ख़ासि मौज़ू रहियो आहे। इहो ई सबबु आहे त शाह जे कलाम जा कुझु सुर समुंड जे मौज़ू ते आहिनि, जीअं सुर सरीराग, सुर सामूंडी ऐं सुर घातू। सुर सरीराग ऐं सुर सामूंडी निज पिज सिंध जी मईशत वापार ऐं तिजारत जा सुर आहिनि, जिन सुरनि में सिंध जी ख़ुशहाली ऐं शादाबी जो चिटो ऐं खुलियो इज़हार मिले थो। ॾिसिजे थो त शाह ॼण समुंड जो बि हिकु वॾो शाइर नज़र थो अचे। हूअं बि समुंड दुनिया जे अज़ीम ऐं वॾनि शाइरनि जी तख़लीक़ जो मर्कज़ ऐं महवर रहियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त शाह लतीफ़ भला समुंड खे एॾो छो ॻायो आहे। समुंड जे हवाले सां सभ खां वॾी ॻाल्हि जेका समुंड जी अहमियत ऐं इफ़ादत खे वधीक चिटो ऐं वाज़ह थी करे उहा आहे त तारीख़ी तौर ते दुनिया में जेके बि इंसानी तहज़ीबूं जुड़ियूं आहिनि उहे उन्हनि ई समुंडनि ऐं दरियाहनि जे किनारनि ते जुड़ी रास थियूं आहिनि। उन्हनि तहज़ीबुनि जो बुण बुनियादु उहे सामूंडी ऐं दरियाही किनारा ई आहिनि जिथे इंसानी तहज़ीबुनि जो जनमु थियो आहे। तारीख़ जे क़दीम किताबनि मां इहो मालूम थियो आहे त मिस्र जी क़दीम तहज़ीब दरियाह नील ते जुड़ी, इराक़ जी तहज़ीब दजला ऐं फ़ुरात जी नदियुनि ते जुड़ी, फ्रांस जी क़दीम तहज़ीब हुआंग नदीअ ते जुड़ी ऐं असांजी तारीख़ी ऐं अज़ीम सिंधू तहज़ीब सिंधू दरिया ते जुड़ी। इल्म जा माहिर ऐं इल्म जा माहिर साहिब चवनि था त दुनिया जा क़दीम हिंदू मत जा किताब वेद बि सिंधू दरिया जे किनारनि ते लिखिया विया आहिनि, जेके अॼु बि दुनिया जा क़दीम ऐं तारीख़ी किताब लिखिया वञनि था। ॾिसिजे थो त दुनिया जा काफ़ी वॾा वाक़िया ऐं हादसा बि समुंडनि दरियाहनि ऐं नदियुनि सां वाॻियल आहिनि। जीअं हज़रत मूसा ऐं फ़िरौन जो वाक़ियो बि दरियाह नील सां ॿधलु आहे। अंग्रेज़ी अदब में हिकु वॾे नाले नावलिस्ट ऐं नोबल प्राइज़ याफ़्ता अर्नेस्ट हेमिंगवे जो ज़िक्र मिले थो, जंहिं नेचुरल फोर्स सां वॾी बेबाकी ऐं हिमत सां टकर खाधो, जंहिं समुंड ऐं पोढ़ो माण्हू ओल्ड मैन एंड सी जहिड़ो शाहकार नावल लिखियो, जो नावल बि समुंड जहिड़े मौज़ू सां जुड़ियल आहे। इस्लामी तारीख़ जो हिकु लिंग कांडारींदड़ सभ खां वॾो सानियो ऐं अलमनाक वाक़ियो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जी शहादत बि फ़ुरात नदीअ सां सलाहियल आहे। ऐं उन खां अलावा शाह लतीफ़ जी शाइरी जो सुर घातू सुर सामूंडी बि समुंड जहिड़े शाहकार मौज़ू सां रचियल ऐं ॻायल आहे, जंहिंमें शाह लतीफ़ हिकु जॾे मज़ूर हीणे ज़ईफ़ ऐं नज़रअंदाज़ थियल किरदारु मोरड़े मीरबर खे ॻायो आहे, जंहिं बहादुरी साबित क़दमी होशियारप ऐं ॾाहप सां मांगर मछ जंहिं मोरड़े जे भाइरनि खे गिड़काए छॾियो हो खे पकिड़े अज़ीम कारनामो सरंजाम ॾेई हर आम ख़ासि खे छिरकाए विधो। हीउ वाक़ियो बि समुंड सां ई ॿधलु आहे।
घोरींदे घोर पिया अघूर घोरियाऊं मेकर मारियाऊं बलान मुंहं सनरा। शाह जी कला में समुंड सां गॾोगॾु दरिया नदियुनि ऐं ढंढुनि जो बि ज़िक्र जहिजे अंदाज़ में मिले थो। दरिया जंहिंखे भिटाई मेहरान करे बि सॾे थो, हुनजो इश्किया सुर सुहिणी समूरो सुर दरिया ते ई रचियलु आहे, जेको सुहिणीअ मेहार जे विच में मेलाप वारो किरदारु अदा करे थो। जंहिं लाइ भिटाई चयो त दहशत दम दरिया में जिथे कुननि जो कड़को, वरी ॿिए हंधि इन दरिया जो ज़िक्र मेहरान जे नाले सां हिन अंदाज़ में करे थो त मयमती मेहरान में पओ टिपो ॾेई। इन खां अलावा शाह लतीफ़ जो हिकु डंड सां वागियल सुर, जेको बि मुकमिल तौरु रोमानवी सुर आहे, जंहिंखे भिटाई सुर कामोर जे नाले सां ॻायो आहे, जेको सिंध जे तारीख़ी कींजर डंड सां जुड़ियल आहे, जंहिंमें नूरी ॼाम तमाची जो इश्किया दास्तान मिले थो, जंहिंमें शाह साहिब नूरी जी निवड़त, आज़ी, न्याज़ी, सूंहं, सबा, निमाणाइप सां गॾु ॼाम तमाची जो पंहिंजो तख़्त ऐं हुक्मरानी क़ुर्बान करण सां गॾोगॾु कींजर जी ख़ूबसूरती, हुस्न ऐं फितरती निज़ारनि जो अक्स पिणु चिटियो आहे, जंहिंजे मंज़र ऐं फितरत निगारी नूरी ऐं ॼाम सां हम आहंग करे कींजर डंड खे हिन सुहिणे पुरकशिश ऐं दिलफ़रेब अंदाज़ में पेश थो करे त हेठि जर मथे मञर पासे में वणरा, अचे वञे विच में तमाचीअ जी साह, लॻे उतर वाह त कींजर हिंदोरो थिए। या हेठि जर मथे मञर कंधीअ कंवर तरनि, वरी वाहूं धन कींजर खथूरी थिए। मतिलबु त इहे दरिया, नदियूं, समुंड ऐं ॿेट इंसानी तहज़ीब ऐं ज़िंदगी सां अज़ल खां अब ताईं ॻंढियल रहिया आहिनि, जिन सां हर जीव जो गहरो नातो ऐं पाण में तालुक़ु रहियो आहे। इहे सभु असांजो क़ौमी विरसो ऐं अनमोल ख़ज़ानो आहे, जेके असांजी ज़िंदगी आहिनि, असांजी ख़ुशी आहिनि, असांजो तहफ़ुज़ आहिनि, असांजी क़ौमी सुञाणप ऐं शनाख़्त जा अज़ीम यादगार सरचश्मा आहिनि। इहे सभु शयूं दुनिया जी अज़ीम ऐं क़दीम तहज़ीबुनि जो रूह आहिनि, जेके इंसानी इर्तिक़ा में वालदेन जी आहिनि, जिन जे हंज में उहे क़दीम तहज़ीबूं पलियूं, निपनियूं ऐं वॾियूं पिणु थियूं आहिनि। तॾहिं त लतीफ़ साईं चयो, सेवा कर समुंड जी जिथे जर वहे थो जाल, सवे वहन सीर में माणिक मोती लाल, जीअं मासो मिलई माल त पूॼारा पुर थिए। वरी शाह लतीफ़ समुंड जी अहमियत खे हिन अंदाज़ में बि पेश करे थो त समुंड जे सेवीन तिनी माणिक मेड़िया, चिलर जे चोईन तिन साखोटा ऐं सिपियूं। समुंड में दरिया जे किनारे ते इंसानी ज़िंदगी जो कार वहिंवार हले थो ऐं दरियाई जीवत जो गुज़र सफ़र बि थिए थो, जंहिं करे समुंड ऐं दरिया जियापे ऐं रोज़गार जा अहम ज़रिया बि आहिनि, जिथे दरियाई मीरबर ऐं मल्लाह मच्छी मारे पंहिंजो पेट गुज़र कंदा रहिया आहिनि, जिन जा मिसाल शाह जे सुर कामोड ऐं सुर घातू में मिलनि था। शाह सुर कामोड में मीरबरनि जी समाजी ज़िंदगी जो हिन नमूने नक्शो चिटियो आहे, जंहिंमें मीरबरनि जी ज़िंदगी जा हक़ीक़ी उञाण नज़र अचनि था। मथनि टुबक टुबकड़ा चिकंदड़ा अचनि, खुड़ियूं खिय भकलियूं, पघर सिर पेरनि, इहे वड़ वेड़ी चनि, मूं लोॾाई लिखिया। वरी ॿिए हंधि हिन अंदाज़ में मुखातिब थी ग़रीब मिसकीन बेपोच माण्हुनि जी खाद खुराक जो ज़िक्र करे थो त खाज जिनी जो खिखियूं माल जिनी जा मॾ, समय सेई सेण कया हीणा जिनी हॾ, ॼाम परते लॾ सांगिन जी सयल चए। समुंड मुआशात जो ज़रियो, सोर्स ऑफ इनकम आहे, जंहिं वसीले हिकु मुल्क ॿिए मुल्क सां तिजारत ऐं वापार करे पंहिंजो मुल्क, वतन ऐं क़ौम खे ख़ुशहाल बणाए थो। मथे बयानु कयल सामूंडी रस्ते सिंध जी तिजारत ऐं वापार जे तबसरे मां चिटी रीत ज़ाहिर थी वञे थो त सिंध तिजारत ऐं वापार जो निहायत अहम मर्कज़ ऐं वापारनि लाइ जन्नत रही आहे। वेदन वारे दौर में सिंध जो माण्हू महान खारे खेड़ाऊ तस्वर कयो वेंदो हुयो। हिन हक़ीक़त खे साबित करण लाइ तमामु घणियूं शाहिदियूं मौजूदु आहिनि त सिंध उन्हनि अहम थोरनि तिजारती मर्कज़नि मां हिकु मुल्क हुयो, जिथे 3000 क़बल मसीह या उनखां बि अॻु सारी दुनिया मां ईंदड़ ॿेड़ा अची लंगर हणंदा हुया। बैन अल-क़वामी तिजारत जी शुरू थियण सां सिंध जो छोड़ वारो इलाइक़ो ॾिसावरी वापार जो अहम मर्कज़ बणिजी चुको हुयो। हिन क़िस्म जी तहक़ीक़ी मवाद खे इन करे वॾी अहमियत आहे जो हिननि दस्तावेज़नि जो सिधो सो वास्तो सिंध जी तारीख़ी तिजारत सां आहे, बल्कि हिन क़िस्म जी मालूमात ऐं मवाद सिंध में आयल उन्हनि सियाहनि जे सफ़रनामनि मां मिले थो, जेके पंहिंजे दौर में हिते आया, पंहिंजी जाखोड़ ज़रिए हितां जे वणज वापार बाबति जेको ॾिठो ॿुधो ऐं उहो पंहिंजे सफ़रनामनि में लिखी छॾियो। अहिड़ी तरह असांजो शाह लतीफ़ सिंध जो हिकु तारीख़ी मुहक़िक़ ऐं सियाह आहे, जंहिं ॼण त चपो चपो सिंध जो समूरो सफ़र करे पंहिंजी शाइरी खे सिंध जो सफ़रनामो बणाए छॾियो। विया जे अमी कॾे मुंहुं काओ ॾेई तिन माणिक मेड़िया, पातारा पेही पसंदा सेई अमुल अखड़िन सी।
शाह जे वक़्त में सिंध जो क़दीम वापारु ठटे जे बंदरनि खां शुरू थी श्रीलंका, इंडोनेशिया, ईरानी नार, अफ्रीका ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि ताईं पहुचंदो हुयो। हितां जा वणजारा क़ीमती मोती आणे, हीरा जवाहर, सोन आणे पंहिंजे सिंध मुल्क खे ख़ुशहाल बणाईंदा हुआ। अहिड़नि महिनतकश जाखोड़ी खावड़ीअ समुंड सां मुहाॾो अटकाईंदड़नि वणजारनि जी जिदोजहद, जुस्तजू ऐं मुस्तक़िल मिज़ाज जो इज़हार शाह लतीफ़ हिन अंदाज़ में करे थो: लंका लंका कन लय लंका जे ओहरिया, सुणी सोन लंका जो सुख न साम्हूं ॾिन, पिरह पग छोड़िया खारे खेड़ाउनि, वॾे भाग भरनि जे कया कारूं भार ॾे। शाह साहिब सामूंडी जो बुनियादी मक़सदु इरादे जी पुख़्तगी, मंज़िल ॾांहुं रवानगी, नियत, मजमूई नफ़्सियात ऐं पुख़्ते अज़म जो क्लासिक अंदाज़ जो इज़हार हिन अंदाज़ में करे उन्हनि वणजारनि खे हिकु अज़ीम ख़राज तहसीन ट्रिब्यूट पेश करे थो। इहो गत गवासन जो समुंड सूजाऊं, पेही मंझि पाताल, माणक मेड़ियाऊं, आणे ॾिनाऊं हीरा लाल हथनि सी। समुंड सिर्फ़ु पाणी आबी जीवत न पर मवासिलात जो नालो बि आहे, जंहिं ज़रिए हिकु माण्हू ॿिए माण्हूअ सां, हिकु मुल्क ॿिए मुल्क सां पंहिंजा बैन अल-अक़वामी तालुकात ऐं रिश्ता बि जोड़े थो। काफ़ी रोज़गार जा मौक़िया बि मुयसरु थियनि था। समुंड ज़िंदगी जी अलामत आहे, जितां हिकु ज़िंदगी ॿी ज़िंदगी ॾांहुं तवील ऐं डिघो सफ़र थी करे। अहिड़ी तरह शाह लतीफ़ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुनफ़रिद ऐं अनेक मौज़ूअनि सां गॾोगॾु ज़िंदगी जो बि शाइरु आहे। ज़िंदगी जे आला क़दरुनि ऐं ज़िंदगी सां शाह लतीफ़ बेपनाह प्यारु करे थो ऐं प्यारु करणु सेखारे बि थो। उन करे समुंड बि ज़िंदगी आहे, जिथे ज़िंदगी पलिजे थी, ज़िंदगीअ जो बसेरो थिए थो। इहो ई सबबु आहे जो शाह समुंड खे हिकु अलॻि क़िस्म जी ज़िंदगी थो सम्झे ऐं ज़िंदगी जहिड़ी हैसियत ॾेई पंहिंजे कलाम जी सूंहं वधाए थो। ऐं इहो समुंड जेको भिटाई जी शाइरी में वधीक फितरी हुस्नाकियूं पैदा थो करे, जल पूॼा जो दुनिया जी शाइरी ऐं अदब में ज़िक्र कयो वियो आहे। दुनिया जे काफ़ी तहज़ीबुनि में पाणी जी पूॼा कई वेंदी हुई। अहिड़े क़िस्म जी जल पूॼा जो ज़िक्र बि शाह लतीफ़ जी शाइरी जे सुर सामूंडी में मिले थो, जंहिंमें शाह लतीफ़ हिंदू मत सां लाॻापियल उन्हनि औरतुनि जो ज़िक्र थो करे जेके पंहिंजनि मुड़ुसनि सां बेपनाह प्यार थियूं कनि ऐं उन्हनि जी सिहत वॾी ॼमार जे लाइ समुंड खे ख़ुशबू जी भेटा पेश कनि थियूं। उभियूं तड़ पूॼीन वहूं वणजारनि जूं, आणियूं अखा ॾीन खथोरी समुंड खे। शाह लतीफ़ गहरो मुशाहिदो, वसी तजुर्बो, ॿूढ़ो उभ्यास रखंदड़ आलम हुयो, या ईअं चऊं त शाह लतीफ़ हिकु समाजी हक़ीक़त निगार ऐं हिकु गहरो मुशाहिदे निगार सियाह हो। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे जेका असांखे अचरज में विझे थी ऐं हैरत जे आलम में वठी थी वञे त जिते शाह समुंड या दरिया जो ज़िक्र थो करे, उते इंसान जे वणज वापार जो बयानु बि थो करे। क़ीमती शयुनि जी आमद ऐं रवानगी बि ॿुधाए थो, पर वॾी गौर फ़िक्र सां अहिड़े सामूंडी ऐं दरियाई माहौल, पूरी आबहवा जो बि मुकमिल अहवाल ॾिए थो। समुंडनि जा ख़ौफ़ ख़तरा, दरिया जी दहशत, तिख कुननि जा कड़का ऐं लहरुनि जा ख़ौफ़नाक अहवाल बि चङे नमूने ॿुधाए थो त जीअं इंसानु अॻुवाट होशियारु रहे, जीअं हिन शहर में दरिया जे पूरे माहौल, मौज ऐं मांडराण खां पूरी तरह बाख़बर करे थो त दहशत दम दरिया में जिथे जायूं जानारनि, न को संदो सीर जो मप न मलाहनि, दरिंदा दरिया में वाका कयो वरनि, सॼा ॿेड़ा ॿार में हलिया हेठि वञनि, पुरज़ो पैदा न थिए तख़्तो मझां तन, कोजो कहर कुननि में विया कीन वरनि, उते अण तारुनि साड़ सीर लॻाए तूं। ऐं वरी ॿिए हंधि दरियाई वागुनि, नांगनि, बलाउनि, मच्छनि ऐं मच्छियुनि जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो बयानु हिन रीति थो करे जंहिंमें हू मुकमिल तरह हिकु तजुर्बेकार मल्लाह नज़र थो अचे। गिड़ी गड़ो हथ करे इलाही त्योहार, जंग जरके वात में सिसीअ खे सीसार, चूड़ा ॿेड़ा चिक में लुड़ सुवार, लखें चोटिस लवणियूं थेलियूं थरनऊं धार, बेहद बागू बहर में हैबतनाक हज़ार, मिड़िया मच्छ हज़ार, भाङा थींदी सुहिणी। असां मथे वाज़िह करे आया आहियूं त शाह जे ज़माने में सिंध जो वापारु अक्सर करे श्रीलंका सां हलंदो हुयो, छो जो श्रीलंका जो सोन सॼी दुनिया में मशहूरु रहियो आहे। सिंध जा वणजारा हितां जा क़ीमती हीरा जवाहर, फरफल, फोटा, लौंग, पारचा, नीर, बखमल जो कपिड़ो ऐं याकूत खयो वेंदा हुआ। मोट में हू श्रीलंका जो सोन ऐं क़ीमती मोती आणे पंहिंजे मुल्क खे मुआशी तरह ख़ुशहाल ऐं सगारो बणाईंदा हुआ, जंहिंजी चिटी शायदि शाह लतीफ़ हिन अंदाज़ में थो ॾिए: खारे खेड़ाओ मथे मिठे मोटिया, सौदो कन सोन जो वॾा विहाऊ, मोती जे मेहराण जा तिन जा तामाऊ, सामूंडी साऊ लंका लूपे आया। शाह साहब वापार जे मौसम खां बि चङे नमूने बाख़बर हुयो त कहिड़ी मौसम में समुंड में चार आहे ऐं कहिड़ी मुद में समुंड में माठार आहे। तंहिं करे उन ज़माने में हिन नाखुआ या वणजारा मौसमार समुंड रस्ते परॾेही मुल्कनि सां वापारु कंदा हुआ,
जंहिं करे हू ख़ासि मौसमनि जो बि ख़्यालु रखंदा हुआ। सिंध जो ॾाहो तारीख़दान ऐं लतीफ़ साईं जो शार आलम काको भेरूमल लिखे थो त सिंध जा वापारी असूअ वारे महीने में ॾियारी करे बि उसंदा हुआ ऐं चेट महीने जी धार गुलाबी रुत में मोटंदा हुआ। वधीक शाह लतीफ़ हिन ॻाल्हि खे हिन अंदाज़ में हथी ॾेई मज़बूत बणाए थो। ॾिठी ॾियारी साम्हूं टिनि सिर संभाया, वर विझो वंझ खे रोए वणजारी, मारींदई मारी प्रिय सूर पिरनि जा। ऐं ॿिए हंधि हीअं चवे थो, ॾिठी ॾियारी साम्हूं टिनि सिर संभाया, उनखे मुंद उतर जी ओचितो आई, वणजारनि वाई आहे पिरनि पार जी। इहे वणजारा इहा मुंद उन करे अख़्तियार कंदा हुआ जो सावणी जी मुंद में समुंड में बेपनाह वीरुनि चढ़ंदियूं आहिनि, पर सरव जी मौसम शुरू थियण खां वठी बहार जी मौसम ताईं समुंड में वीरूं कोन हूंदियूं आहिनि, जंहिं करे सामूंडनि खे सफ़र करण में मुश्किलातूं कोन पेश ईंदियूं हुयूं। सिंध जे नाले वारे सहाफ़ी अदीब फ़कीर मोहम्मद लाशारी चयो हो त सुर सामूंडी जेको सॼे जो सॼो इंसानी नफ़्सियात जे उनाइनि सां भरियल सुर आहे, इहो वाक़ई सच आहे त हिन सुर में शाह लतीफ़ वणजारनि ऐं उनजे बेपनाह प्यार कंदड़ ज़ालुनि वणजारनि जे नफ़्सियात जो पूरो जाइज़ो पेश कयो आहे। सुर सामूंडी जेको हुस्न मुहबत फ़िराक विछोड़े दर्द ऐं सामूंडी सफ़र जो बेमिसाल बाब आहे, उन में शाह साईं आशिकाना ऐं इंसानी मुहबत जा बहितरीन ऐं मिसाली मंज़र ऐं नक्श चिटिया आहिनि। हिन सुर में उन्हनि प्यार कंदड़ नौजवान ज़ालुनि जो ज़िक्र आहे जिन नयूं लाऊं लधियूं आहिनि। उन दौरान ई संदन महबूब वर पंहिंजे प्यार कंदड़ ज़ालुनि खे जुदाई ऐं विछोड़े जो अज़ाब ॾेई पंहिंजो ॾेह छॾे परॾे वापार जे बहाने हलिया था वञनि। उन्हनि दौरान संदन ज़ालुनि जे इंतज़ार जी कैफ़ियत अंदरि जे जीव झुरण जा अहसास ऐं अहवाल हिन अंदाज़ में ॿुधाए थो। लाहियां जीअं न चितां अलाह उनम विसरा, मड़ियो मझारा जीव मुंहिंजो जिनसी, वञी विसरी शाल जोतो सौदो सिखियो, अञा ऐं काल पुरतो सफ़र संभे। ॿिए अंदाज़ में उन्हनि प्यार कंदड़ ज़ालुनि जा अहसास ऐं जज़्बा हिन अज़त भरे अंदाज़ में पेश थो करे। सेई जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रोआं रहन न सुपरी, आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीं, वियो वणजारो ओहिरे। शाह लतीफ़ जेको न सिर्फ़ु शाइरी जो इमाम पर असांजो फ़िक्री रहबर रहनुमा पिणु आहे, जेको असांजी विख विख ते रहनुमाई करे थो, पंहिंजी आलमानी क़ौमियत ऐं सिंधियत वारे अंदाज़ में जेको पैगाम सिंधी क़ौम खे ॾिनो आहे, उन पैगाम मूजिबि सिंधी क़ौम खे इहो पंहिंजो विरसो बचाइणो ऐं संभालणो आहे। उन्हनि जबलनि पहाड़ुनि जी मालिकी करणी आहे। असांखे सुहिणी वारो दहशत ऐं मौज भरियो मेहरान ऐं सुर कामोर यानी नूरी ऐं ॼाम तमाची वारी कींझर डंड ऐं मंछुर डंड समेत सभई डंडूं बचाइणियूं आहिनि, जंहिं ते सिंधी माण्हुनि जे जियापे जो मदार आहे। दरिया जीवत जो पूरो पूरो हक़ आहे। ॿेलनि ॿेटनि केटियुनि मलाहनि जी तहज़ीब तमदुन सकाफ़त ऐं गुज़र मुआश पिणु बचाइणी आहे। अहिड़े भागनि भरी ऐं मैदनात सां मालामाल सिंध, जंहिं लाइ दुनिया जी क़दीम किताब रगवेद में लिखियलु आहे त अजल अणमोट सिंधू, ॿल वारी सघारी सिंधू, ॾींहं राति मैदाननि मां उपार पाणी जो फैलाए झरकंदी ऐं कड़काहट कंदे वहंदी रहे थी। ऋग्वेद में साईं तमामु घणा ॿिया जेका सो सिंध मुतलिक़ सिंधू दरिया मुतलिक़ जेका सो ज़िक्र आहे सिंधू दरिया मुतलिक़ ऋग्वेद में। हाणे असांजे दरिया शाह दादरे ते नथी न ई उहे साॻिया वणजारा आहिनि, न ई उन जूं सुखाऊं ॾींदड़ ॾिया मोहींदड़ प्यार कंदड़ वणजारियूं आहिनि। पाणीअ चोर जंहिंखे लतीफ़ साईं फलंगी फिरंगी करे चयो आहे, उहे असांजो पाणी चोराए रहिया आहिनि ऐं असां मथां क़ाबिज़ थींदा वञनि था। अहिड़ियुनि हालतुनि में पंहिंजी ज़राअत मुआशात दरिया समुंड डंडूं ऐं नदियूं जबल पहाड़ वणज वापार बचाइण लाइ हिन क़ौमी विरसे जी संभाल ऐं मालिकी बि करणी आहे, जंहिं लाइ शाह लतीफ़ ॿुधायल ही गस वठिणो पवंदो ऐं ही सॾु वरनाइणो पवंदो त बंदर जा भई त सुखाणिया मस मुंहुं, कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही, एॾो सूर सही निंड न कजे नाखुआ। साईं प्रोफेसर सत्तार सुमरे जो मज़मून पंहिंजी मकालो जेको हुयो उहो पुॼाणी ते पहुतो। महबूबो मकालो तमामु कमाल दर्जे जो मकालो हुयो ऐं मूं महसूसु कयो त केतिरा दोस्त इन मकाले दौरान हलिया विया, छाकाणि त असांजी वॾी बदकिस्मती आहे त असां इल्म सां प्यारु करणु छॾे ॾिनो आहे। इहा जेका वॾे में वॾी असांजी बदकिस्मती आहे त असां इल्म तहक़ीक़ ऐं साञा सां मुहबत करणु छॾे ॾिनी आहे। उन जे नतीजे में
असां अॼु जंहिं पस्ती, जंहिं गुरबत, जंहिं महकूमी, जंहिं ग़ुलामी ऐं जंहिं बदतरीन समाजी हालत खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, उहो अव्हां सभिनी पढ़ियल लिखियल दोस्तनि खे उनजो चङी तरह सां पतो आहे त असां इल्मु तहक़ीक़ खां परे थींदा था वञूं ऐं ख़ासि तौर ते असांजो नौजवान जेको यूनिवर्सिटियुनि ताईं पहुतो आहे, हैरानगी जी ॻाल्हि आहे त असांजे केतिरनि माण्हुनि खे जेको आहे सो लतीफ़ साईं पढ़णु बि नथो अचे। इवन उन्हनि माण्हुनि खे जेके मास्टर डिग्रियूं कयो वेठा आहिनि, जेके PhD कयो वेठा आहिनि, उन्हनि खे लतीफ़ साईं पढ़णु बि नथो अचे। हाणे जंहिं क़ौम जे आलमनि खे बि लतीफ़ पढ़णु न ईंदो हुजे त इहो केॾो वॾो अलमियो आहे। लतीफ़ जेको हिन धरती ऐं हिन समूरे खिते ऐं समूरे आलम जो हिकिड़ो अहिड़ो मुफ़क़िर आहे जंहिं न रुॻो सिंध खे जीअण पंहिंजे तरक़ी ऐं जापे जा बुनियाद ॾिना आहिनि, पर पूरे आलम जी हिकिड़ी अहिड़ी शानदार तश्कील ॾिनी आहे जो तसवर बि नथो करे सघिजे। उन हस्तीअ खे असां पढ़ी बि नथा सघूं। इहो केॾो वॾो अलमियो आहे। मुंहिंजा महबूबो, प्रोफेसर सत्तार सूमरो जंहिंजो किताब समुंड सेवियो जिन, उनजो मुहाग डॉक्टर एहसान दानिश लिखियो आहे। ॾाढो तफ़सीली, मुफ़सिल ऐं इंतिहाई शानदार ऐं पंहिंजे बहितरीन हवालनि सां उनजो मुहाग लिखियो आहे। ऐं किताब में ॿिया बि 8 मकाला आहिनि ऐं मूंखे महसूसु थिए थो त मकालनि वारी जेका निशस्त आहे उहा एतिरी घणी पसंदि नथी कई वञे ऐं माण्हू चाहिनि था त मकाला न पढ़िया वञनि, पर आउं चाहियां थो ऐं सभिनी खे अव्हांखे गुज़ारिश करियां थो त ख़ुदारा जेकॾहिं अव्हांखे पंहिंजी धरती ऐं पंहिंजे वतन ऐं पंहिंजे सिंध सां प्यारु आहे ऐं मुहबत आहे त इल्म ॾांहुं रुजू कयो। यादि रखे छॾियो, उहे ई क़ौमूं पंहिंजा मसइला हल करे सघियूं आहिनि जिन क़ौमुनि इल्म खां रुजू कयो आहे, जिन क़ौमुनि वटि पंहिंजो फ़िकुर आहे। ग़ुलाम फ़हद मेमुन चए थो, साईं प्रोग्राम ॾिसूं पिया, अनीस ख़ासि केली, भाऊ फ़हद मेमुन, लुत्फ़ ख़ासि केली, सर्वे चए ससुई, सभिनी खे मुंहिंजो हक़ मौजूदु, वॾी महिरबानी। डॉक्टर एहसान दानिश असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे, उहे असांखे ॿुधनि पिया। जेकॾहिं डॉक्टर एहसान दानिश मूंखे इजाज़त ॾियनि त आउं खेनि रिक्वेस्ट मोकिलियां, साईं डॉक्टर एहसान दानिश अव्हां मूंखे हिकिड़ो कमेंट जेकॾहिं कंदव, छाकाणि त आउं इजाज़त खां सवाइ अहिड़ी तकड़ी हुजत नथो करे सघां। अव्हां ख़बर न आहे कहिड़ी हालत में हुजो, किथे सफ़र में हुजो, या तव्हां उन पोज़ीशन में आहियो या न आहियो, त अव्हां महिरबानी करे मूंखे हिकिड़ो कमेंट कयो ऐं अव्हांजी गुफ़्तगू इंतिहाई ज़रूरी आहे। उन ॾींहुं बि नेट साथ न पियो ॾिनो, पर अॼु अल्हम्दुलिल्लाह नेट साथ ॾिए पई, हालांकि ॿाहिरि बारिश पई पवे ऐं बारिश वारो सॼो जहान आहे, पर उनजे बावजूद बि नेट असांखे साथ ॾिए पई। जेकॾहिं अव्हां मूंखे इजाज़त ॾींदव त आउं यकीनन अव्हांखे रिक्वेस्ट मोकिलींदुसि ऐं अव्हांखे प्रोग्राम में शामिलु कंदुसि, छाकाणि त समुंड सेवियो जिन प्रोफेसर सत्तार सूमर जी किताब ते मुहाग अव्हांजो लिखियलु आहे ऐं ॾाढो जामी ऐं ॾाढो तफ़सीली मुहाग आहे। ऐं जेको हिन वक़्तु मूं मकालो संदन पढ़ियो, समुंड सेवियो जिन, उहो मकालो इंतिहाई गहराई वारो मकालो हुयो, जंहिंमें तहज़ीबुनि जो सिरजणु, तहज़ीबूं केतिरियूं जनम वठनि। लतीफ़ साईं जो इदराक ॾिसो, केॾो कमाल जो इदराक आहे त तहज़ीबूं कहिड़ियुनि हालतुनि, कहिड़ियुनि कैफ़ियतुनि, कहिड़े माहौल में जनम थियूं वठनि। सिंध जो जेको माज़ीअ में, तारीख़ में जेको वणिज वापारु हुयो, सॼी दुनिया सां वेंदे ओलह सां जेको वणिज वापारु हुयो, उन जा हवालनि सां जेको आहे सो साईं सूमरे साहिबु पंहिंजे मकाले में उनजो ज़िक्र कयो आहे। त इन मकाले ज़ाहिर आहे अव्हां पढ़ियो आहे, तॾहिं उन ते अव्हां लिखियो आहे, उन ते बहितरीन क़िस्म जो महाग लिखियो आहे। त मां चाहींदुसि त डॉक्टर एहसान दानिश इन ते थोरी गुफ़्तगू करे ऐं उनखां पोइ बि जेकॾहिं उन वटि वक़्तु आहे त उहो असां सां गुफ़्तगू करे। साईं जिन जो अञा कमेंट को बि कोन आयो आहे, तंहिं करे आउं हुजत करे थो ॾिसां, जेकॾहिं हू फ्री हूंदा त यकीनन मुंहिंजी गुज़ारिश खे क़बूल कंदा। जेकॾहिं फ्री न हूंदा त गुज़ारिश खे क़बूल न कंदा, पोइ असां सम्झी वेंदासीं त साईं मसरूफ़ आहिनि। सो मुंहिंजा महबूब, ऐं इहा अव्हांखे रुॻो गुज़ारिश करणु थो घुरां, साईं बिज़ी आहिनि, तंहिं करे साईं प्रोग्राम में शामिलु नथा थी सघनि, बाक़ी असांजी गुफ़्तगू ॿुधण वारी पोज़ीशन में ज़रूरु आहिनि, तंहिं करे उहे असांजे असां लतीफ़ साईं जो समूरो कलाम फ़िक्र लतीफ़
जॾहिं उनखां रुजू कंदासीं, जॾहिं असां उनजी गहराई में वेंदासीं ऐं जॾहिं असां उन ते गौर ऐं फ़िक्र कंदासीं त असां हैरान थींदासीं, दंग रहिजी वेंदासीं त उहो महज़ रुगो असां सामूंडी ते हलिया वञूं। जीअं पंहिंजो प्रोफेसर साहिब जो मकालो मूं पढ़ियो, रुगो असां सामूंडी ते हलिया वञूं त उन सामूंडी में रुगो विछोड़े, मेलाप, दर्द ऐं पीड़ा जो ज़िक्र न आहे। डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो बि असां सां गॾु आहे। डॉक्टर साहिबु, अव्हां मूंखे कमेंट कयो, मां चाहियां थो त अव्हांखे आउं लाइन ते वठां। अव्हां ख़बर न आहे त उहो मकालो सॼो ॿुधो या न ॿुधो, पर थोरो अव्हां सां आउं गुफ़्तगू कयां। महिरबानी करे तव्हां मूंखे हिकिड़ो कमेंट कयो। परमिशन खां सवाइ तव्हां ईअं रिक्वेस्ट मोकिले नथो सघां। डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो इंटरनेशनल रिलेशन जो तमामु वॾो माहिर आहे। उन्हनि जी PhD आहे। पाण इंटरनेशनल रिलेशन ख़ैरपुर यूनिवर्सिटी जा चेयरमैन बि रहिया आहिनि ऐं असांजा आलिम आहिनि। सो हा, डॉक्टर अहसान दानिश लिखियो आहे, साईं मां दोस्तनि सां आहियां, तव्हांखे ॾिठो त ॿ टे मिंट ॿुधण ते दिलि चयो। लख अहसान साईं। डॉक्टर साहिबु लख अहसान, अव्हां खां तफ़सीली टाइम वठिबो। सो डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो साहिबु, जिन खे बि मूं इहा गुज़ारिश कई आहे त जेकॾहिं उहे ॻाल्हाइणु घुरनि था त हिकिड़ो कमेंट करे वठनि। ऐं ईअं हुजत न कनि, थी सघे थो मसरूफ़ हुजनि, थी सघे थो हू कंहिं अहिड़ी हालत में हुजनि जंहिंमें हू ॻाल्हाइण जी पोज़ीशन में न हुजनि, ऐं हुननि सां इन क़िस्म जी तकड़ि नथो करे सघां। मुंहिंजे लाइ मुहतरम आहिनि। सो मूं ॻाल्हि पे कई त असां इन्हनि सुरनि खे रुगो रूमानवी अंदाज़ में वठूं था। ज़ाहिरा उन में रोमांस आहे, ज़ाहिरा उन में इश्क जी इंतिहा आहे। अहिड़ो इश्क जेको लतीफ़ कराए थो, जेको भिटाई साईं कराए थो, उहो इश्क मूंखे नथो लॻे। जेको मूं थोरो घणो पढ़ियो आहे, मूं सभु कुझु त न पढ़ियो आहे, को बि दुनिया जो माण्हू सभु कुझु त पढ़ी ई नथो सघे न, एतिरो इल्मु पियो आहे। पर जेको थोरो घणो मूं पढ़ियो आहे त उन मां मूंखे इहो लॻंदो आहे त जेको लतीफ़ साईं इश्क कराए थो, उहो दुनिया जो ॿियो को बि मुफ़क्किर इश्क नथो कराए। असां वटि अक्सर इहो चयो वेंदो आहे त इश्क बाबा जिथे अकुलु ख़तमु थींदो आहे उतां खां इश्क शुरू थींदो आहे। पर आउं इन शइ खे वरी ॿी तरह सम्झंदो आहियां। आउं चवंदो आहियां त इश्क अकुल जी सुपरलेटिव डिग्री आहे। ऐं हाणे वेझराई में मूं हिकिड़ी मूवी बि ॾिठी आहे ऐं आगाटो मूं 2-3 महीना थींदा एकार्ड टोले जो किताबु द पावर ऑफ नाओ मूं पढ़ियो हुयो त आउं हैरान थी वियो हुउसि त असांजो दिमाग़ु, असांजो जेको ज़हन आहे, उहो कमाल दर्जे जो ज़हन आहे ऐं जंहिंजो इस्तेमालु दुनिया अंदरि सिर्फ़ु 5 खां 10% मस थी सघियो आहे। पर जेकॾहिं उन दिमाग़ जो इस्तेमालु 100% थिए, रुगो 20% थिए, तॾहिं बि असां हिन दुनिया जी अलाए केतिरनि राज़नि खे सम्झी वञूं, दुनिया जे अलाए केतिरनि मामलनि खे असां सम्झी वञूं। सो ऐं इहो अर्ज़ु कंदो आहियां त लतीफ़ साईं जे सिलसिले में जेको चयो वेंदो आहे त बाबा इश्क सेखारे थो, बिल्कुलु इश्क सेखारे थो। पर लतीफ़ साईं उन इश्क में जेका ॾाहप रखे थो, जेका दानिश रखे थो, बुनियादी अहमियत वारो सवाल ई इहो आहे त लतीफ़ साईं इश्क खे बि ॾाहप सां अॻिते वधाए थो, इश्क जी ॾाहप सेखारे थो। ऐं इहा ॻाल्हि थी सघे थो केतिरनि दोस्तनि जे लाइ। हिते मूं वटि वॾा आलिम वेठा आहिनि, डॉक्टर अब्दुल मजीद चांडियो बि वेठो आहे ऐं डॉक्टर अहसान दानिश बि वेठो आहे, ॿिया बि असांजा आलिम दोस्त वेठा आहिनि। उहे मुंहिंजी ॻाल्हि सां मुमकिन आहे इख़्तिलाफ़ कनि या उन सां इतफ़ाक़ कनि त इश्क जेको आहे, उहो इश्क तव्हांजो शख़्सी हुजे, उहो तव्हांजो इश्क पंहिंजे धरतीअ सां हुजे, उहो तव्हांजो इश्क कहिड़े बि लकाव सां हुजे, उहो इश्क अकुल जो ख़ात्मो न आहे। मुंहिंजी नज़र में उहो कंहिं बि क़ीमत ते अकुल जो ख़ात्मो न आहे, बल्कि उहा अकुल जी सुपरलेटिव डिग्री आहे। इश्क अकुल जी सुपरलेटिव डिग्री आहे। लतीफ़ साईं बि असांखे इहा ई हिदायत करे थो, लतीफ़ साईं बि असांखे इहो ई सम्झाए थो त इश्क जेको आहे उहो अकुल जी सुपरलेटिव डिग्री आहे। अहिड़ी तरह सामूंडी, श्रीराग, कामोद जो ज़िक्र थियो, घातू जो ज़िक्र थियो। मिसाल तौरु जेको असांखे प्रोफेसर सतार सूमरी असां जो घातू जो ज़िक्र कयो त लतीफ़ साईं मोरडो मीरबर जेको जंग खां जॾो आहे, जेको मंडो मुड़ुसु आहे, लतीफ़ साईं इन में आख़िर मैसेज कहिड़ो थो ॾिए? कोजो कर कलाच ते घिड़े सो निए, ख़बर कोन ॾिए त रछक उॼाड़े रंडिया। इहो जेको कलाच जे कुन ते जेको कहर आहे, उहो जेको वञे थो उनखे गिड़काए थो वञे। ऐं अॼु बि साॻी हालत आहे। अॼु बि उहो मच्छ मुख़्तलिफ़ शिकिलुनि में, मुख़्तलिफ़ सूरतुनि में असांजे मथां उहो वात पटियो बीठो आहे। उहो असांखे गिड़काइणु चाहे थो, उहो असांखे फना करणु चाहे थो ऐं माई कोलाचीअ जो शहर असांखां खसणु चाहे थो। उहो जेको मच्छ आहे मुसलसिल उन ते ॾिसो तव्हां लतीफ़ साईं जहिड़े मुफ़क्किर खां सिखण जी कोशिशि कयो। हीउ रुगो उनजो बयानु न हुयो, हीउ रुगो उनजी ॻाल्हि। साईं डॉक्टर अब्दुल मजीद साहिबु
तव्हांजा लख थोरा मां ख़ादम आहियां। तव्हां जॾहिं लतीफ़ी फ़िक्र सां वाॻल दोस्तनि खे ॿुधी सिखण जी कोशिशि कयूं था, मुंहिंजा साईं अवां वरी विच में शायदि डिस्कनेक्ट थिया। मूं इहा गुज़ारिश बार बार पे रखी त जेकॾहिं अवां ईज़ी आहियो, सवला आहियो, त आऊं अवां खां कुझु ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाइण थो चाहियां। सुवाल को बि कोन हूंदो, जस्ट हिकिड़ो तबसरो हूंदो। अवां शायदि प्रोफेसर सुमरे जो मकालो जेको मूं पढ़ियो उहो शायदि मुकमिल कोन ॿुधो हुयो। सो जेकॾहिं अवां इजाज़त मूंखे ॾींदो त आऊं अव्हांखे एड करे ऐं अव्हांजा कुझु कमेंट आऊं चाहियां थो त अचनि, छाकाणि त अव्हां असांजा आलिम आहियो, असांजा रिसर्चर आहियो, तव्हां PhD स्कॉलर आहियो। तंहिं करे मूं इन करे इहा अव्हांखे गुज़ारिश कई, जेकॾहिं इजाज़त ॾींदो त आऊं अव्हां ॾे रिक्वेस्ट मोकिलींदुसि। पर इजाज़त खां सवाइ आऊं कतनि रिक्वेस्ट कोन मोकिलींदुसि, छाकाणि त मुमकिन आहे अव्हां किथे मसरूफ़ हुजो, मुमकिन आहे अव्हां कंहिं हुन में ॻाल्हाइण जी पोज़ीशन में न हुजो। सो उनजे करे मूं अव्हांखे इहा गुज़ारिश इहा रखी। सो मूं अर्ज़ु पियो रखियो हाजन फ़कीर निज़ामानी असांजो प्रोग्राम ॿुधे पियो, ॿिया बि दोस्त असांजा को गुलाम नबी लगारी साईं फिर से शेर हाजन को प्रोग्राम में शामिल करना, फिर से शेर हाजन को प्रोग्राम में शामिल करना, उस दिन प्रोग्राम में शामिल न हो सके थे। हा साईं गुलाम नबी लगारी साईं, मुंहिंजा महबूब, सभ खां पहिरियां त लतीफ़ साईं जो प्रोग्राम आहे। अव्हां कोशिशि करियो त सिंधी लिखो। ऐं हिकिड़ी लश्करी ॿोली आहे उर्दू ॿोली, ऐं माफ़ कजो, ऐं कंहिं बि ॿोली जे लाइ इहा गुस्ताखी नथो करे सघां। ॿोलियूं इज़हार जो ज़रियो हूंदियूं आहिनि, पर जॾहिं अव्हां वटि एॾी ताक़तवर ॿोली आहे, एॾी शानदार ॿोली आहे, जेका ॿोली पंहिंजे जोहर में ख़ज़ाना रखे थी, त पोइ अव्हांखे ॿी ॿोली जेका आहे उहा न ॻाल्हाइणु घुरिजे। माफ़ मूंखे कजो, नाराज़ न थिजो, मुंहिंजा महबूब आहियो, मुंहिंजा वॾा आहियो, ऐं माफ़ी थो वठां अव्हां खां। साईं हाजन निज़ामानी साईं, अव्हां जेकॾहिं आहियो त मां अव्हांखे लाइन ते वठण जे लाइ तयारु आहियां। रे सनाउला लाशारी बि अची विया आहिनि, नकाश बलोच बि अची विया आहिनि, मुख़्तार जागीरानी बि अची विया आहिनि। साईं वॾी महिरबानी, रे सनाउला लाशारी साईं वॾी महिरबानी। आगा मोहम्मद, इश्क नाहे रांदि, इश्क नाहे रांदि की कनस गबरू, जीअ जुसे ऐं जान, जीअ जुसे ऐं जान जी भञे जो हिकांद, सिसी नेज़े पांद, उछल त अधु थिए। कमाल जो बैत मोकिलियो आहे आगा मोहम्मद, कमाल जो बैत तव्हां मोकिलियो आहे। सो मूं इहो पियो अर्ज़ु कयो अव्हां महबूबनि जे आॾो त फ़िक्र लतीफ़ जूं तमामु घणियूं वेरिएशन्स आहिनि, एतिरियूं घणियूं वेरिएशन्स आहिनि जो जेकॾहिं उन ते ॻाल्हाइजे त इलाही तफ़सीली उन्हनि ते ॻाल्हाए सघिजे थो। पर असां लतीफ़ साईं जे उन्हनि सभिनी जेके पासा आहिनि, जेके वाटूं आहिनि, जेके रस्ता आहिनि, भिटाई साईं असांखे ॾसिया आहिनि पंहिंजे धरती, पंहिंजे वतन, इंसानियत, माण्हुनि जे लाइ ऐं समूरी फितरत जे लाइ जेके असांखे गस ऐं ॾस ॾिना आहिनि, उन्हनि गसनि ऐं ॾसनि जो पांध झलणो पवंदो। ॿी सूरत में असां फनाए तरफ़ वेंदासीं, ॿी सूरत में असां ख़ात्मे तरफ़ वेंदासीं। ऐं अव्हां अॼु ई मूं कुझु ॿ टे मिंटनि जूं वीडियोज़ अपलोड कयूं फेसबुक ते। अव्हां ॾिसो त अमीर सिंध जा माण्हू केॾी गुरबत वारी हालति में ज़िंदगी गुज़ारनि था, केॾो ॾुखियो वक़्तु गुज़ारनि था। त इहो इन सॼे फिनामिना मां, इन सॼी सूरत हाल मां निकिरण जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त असां फ़िक्र लतीफ़ जो पांध हथ में झलियूं, उनखे सम्झण जी कोशिशि करियूं। ऐं असां जॾहिं उनखे सम्झी वियासीं ऐं असां जॾहिं लतीफ़ साईं खां रहबरी हासिलु कई, त यकीनन असांजा तमामु घणा मसइला, बल्कि असांजा मुकमिल तौर ते जेतिरा बि मसइला आहिनि उहे असांजा मसइला हल थींदा। ऐं अव्हां दोस्तनि जूं तमामु वॾियूं महिरबानियूं, लख लाइक़, लख अहसान जो अव्हां अॼोके प्रोग्राम में शरीक थिया। हालांकि अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शदीद बारिशूं आहिनि ऐं बारिश रहमत आहे। लतीफ़ साईं किथे बि बारिश खे निदियो न आहे, किथे बि बारिश जे ख़िलाफ़ु न ॻाल्हायो आहे। इन जो मक़सदु इहो आहे त बारिश असांजे लाइ रहमत बि आहे, असांजी तरक़ीअ जो ज़रियो बि आहे। पर इहा बदकिस्मती आहे असांजी त असां जंहिं तिर्ज़े हुक्मरानी में रहंदड़ आहियूं, असां जंहिं सिस्टम में रहंदड़ आहियूं, उन सिस्टम असांखे अहिड़ो कुझु ॾिनो आहे जो असांजे शहरनि में जॾहिं बारिश पवे थी, मींहुं पवे थो ऐं बादल बरसनि था, त उते अहिड़ी सूरत हाल थी थिए जो असां मींहं खां बि नफ़रत करणु लॻूं था त इहो मींहुं न पवे, दुआ था घुरूं त शाल इहो मींहुं न पवे। इहो असांजे सिस्टम जो ॾोह आहे, फितरत जो ॾोह कोन्हे। ऐं लतीफ़ साईं जेकॾहिं बारिश खे नापसंदि कंदड़ हुजे हा त पोइ सुर सारंग जहिड़ो अज़ीम सुर कॾहिं बि तख़लीक़ न करे हा। अव्हां दोस्तनि सभिनी जूं वॾियूं महिरबानियूं, अव्हां जा लख लाइक़, सदा आबाद हुजो, ख़ुशि हुजो। जिए लतीफ़, जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत।